सलाम दोस्तों, आउं महबूब उमर जो थोरो सोचो दोस्तों, असां हर रोज़ सोशल मीडिया के वक्त ॾियूं था। 2-3 कलाक फेसबुक, 1-2 कलाक यूट्यूब या वरी के माण्हू सॼो ॾींहुं, पोइ छो न उनखे कमाई जो ज़रियो बनाइजे। जेकॾहिं असांखे उहा सर्विस मिली आहे त उनजो फ़ाइदो वठिजे। फेसबुक ते पेज ठाहे रोज़ानी 500 खां 1000 रुपयनि ताईं या उन खां ज़्यादा कमाए सघजनि था। महिनत सिर्फ़ु 1 कलाक। तव्हां हिकु वीडियो ठाहियो या वरी आर्टिकल लिखो। फेसबुक ते उहो बि फ़ाइदो आहे त तव्हां वीडियो सां गॾु आर्टिकल खे बि मोनेटाइज़ करे सघो था। या वरी यूट्यूब ते पंहिंजो चैनल ठाहियो, उन ते अपलोडिंग कयो। सवाल थो पैदा थिए, आख़िर छा अपलोड कजे? यार, सिंध जो ठिप अणपढ़ियल माण्हू असगर खोसो तव्हांजे साम्हूं आहे। उहो छा अपलोड कंदो आहे? फनी, सिर्फ़ फनी टेक्निकल वीडियोज़ या गाना फिल्मूं? इन खां वधीक केतिरी दुनिया जी हर कैटेगरी में तव्हां वीडियोज़ अपलोड करे सघो था। सवाइ कुझु कैटेगरीज़ आहिनि जिन ते पाबंदी लॻल आहे। उन्हनि खां सवाइ तव्हां हर कैटेगरी में वीडियोज़ अपलोड करे सघो था। दोस्तों, अॼु उन सिलसिले में आउं हिकु कोर्स शुरू करे रहियो आहियां, जंहिंमें पहिरीं तव्हांखे यूट्यूब ते चैनल ठाहिणु सेखारींदुसि। उन खां पोयां असां ठाहींदासीं फेसबुक जो पेज, ऐं फेसबुक जो कोर्स तमामु जल्द स्टार्ट कयो वेंदो। फ़िलहाल ही यूट्यूब जो कोर्स आहे। दोस्तों, यूट्यूब ते तव्हांखे सभ खां पहिरीं ईमेल एड्रेस रिक्वायर्ड आहे। तव्हांखे हिकिड़ो गूगल जो अकाउंट ठाहिणो पवंदो। गूगल जो अकाउंट कीअं ठाहिजे, उनजे लाइ तव्हांखे वञिणो पवंदो पंहिंजी मोबाइल जी सेटिंग में, ऐं उन खां पोयां अकाउंट, ऐं उन खां पोयां तव्हां जेको सो न्यू ते क्लिक कयो, गूगल ते क्लिक कयो। उन खां पोयां न्यू ते क्लिक कयो ऐं उते पंहिंजो नालो लिखी ऐं ईमेल एड्रेस लिखी, ॼमण जी तारीख़ लिखी, मज़ीद जेके बि सवाल पुछंदो आहे फॉर्म तव्हां खां, उहो तव्हां इंटर करे तव्हां मुकमल तौर ते अकाउंट रजिस्टर्ड करे सघो था। मूं ऑलरेडी हिकु अकाउंट ठाहे रखियो आहे, गरीब नवाज़ 18 सेप्टेम्बर @gmail.com। दोस्तों, मूं पासवर्ड लॻायो, इंटर कयो। हिते तव्हां हिनखे अपडेट करे सघो था या डन। मूं डन ते क्लिक कयो। जी दोस्तों, आउं साइन इन त थी वियुसि यूट्यूब में। हितां आउं वीडियो अपलोड करे सघां थो। हीउ मुंहिंजो चैनल खुली वियो, पर हिते उहो वीडियो अपलोड न थी सघंदो जेको असां कंप्यूटर ते जीअं कंदा आहियूं। त असां अॼु जे हिन वीडियो में कंप्यूटर खां बग़ैर यूट्यूब जो चैनल ठाहिण ऐं उनखे हलाइणु सिखंदासीं। छो जो हर माण्हू वटि कंप्यूटर न आहे। उनजे लाइ जिन वटि कंप्यूटर आहे, उहे कंप्यूटर में सिंपली ठाहे सघनि था। हाणे तव्हां को बि ब्राउज़र खोलियो, मिसलन तव्हां वटि फायरफॉक्स आहे, क्रोम आहे, यूसी ब्राउज़र आहे, को बि ब्राउज़र थी वियो। यूट्यूब खे छॾे करे, यूट्यूब एप्लीकेशन खे छॾे करे तव्हां को बि ब्राउज़र खोलियो ऐं उते सर्च कयो यूट्यूब डेस्कटॉप। तव्हांजे साम्हूं अची वेंदो यूट्यूब, साइन इन यूट्यूब। हिते तव्हां हेठि ॾिसंदा यूट्यूब होम, हिते क्लिक कयो। हाणे 3 नुक़्तनि ते क्लिक करे हेठि डेस्कटॉप ते क्लिक कयो। दोस्तों, ही ॾिसो कंप्यूटर वारो लुक अची वियो। असांजे मथे चैनल आहे ऐं हिते अपलोडिंग जो तीर जो निशान आहे, नोटिफिकेशन बेल आहे। उन खां अलावा मुंहिंजो प्रोफाइल आहे जिते का पिक्चर न आहे, सिर्फ़ु जी लिखियो पियो आहे। हाणे मूंखे चैनल कीअं ठाहिणो आहे, यूट्यूब जे बिल्कुलु साइड में तव्हांखे 3 लाइनूं ॾिसण में ईंदियूं, उन्हनि ते क्लिक कयो। उन खां पोयां हेठि माय चैनल ते क्लिक कयो। ही नालो पुछे पियो त इहो सही आहे या तव्हां हिनखे चेंज करे सघो था। बहरहाल आउं उन ई नाले सां, गरीब नवाज़ जे नाले सां ई चैनल क्रिएट करणु चाहियां थो। तव्हां सिंपली क्रिएट चैनल ते क्लिक कंदुसि। दोस्तों, ही चैनल मुंहिंजे साम्हूं खुली वियो। हाणे तव्हां एड चैनल आर्ट ते क्लिक कयो। हाणे हिकु विंडो खुलंदी पॉपअप। हितां तव्हां 2560 बाय 1440 पिक्सल जो फ़ोटो अपलोड करे सघो था, जंहिंजी घटि में घटि साइज़ 6 MB हुजे। या वरी जेकॾहिं तव्हां वटि उहो फ़ोटो मौजूदु न आहे त तव्हां यूट्यूब जी गैलरी ते वञो, गैलरी ते क्लिक कयो। हिते काफ़ी सारा फ़ोटोज़ तव्हांखे मिली वेंदा। को बि हिकिड़ो फ़ोटो
खणो ऐं उनखे तव्हां हेठि मथे हेॾां होॾां करे सेट करे सिलेक्ट ते क्लिक कयो। दोस्तो ही कवर फ़ोटो तयारु थी वियो। हाणे असांखे प्रोफाइल ते पिक्चर रखणी आहे, उनजे लाइ प्रोफाइल ते क्लिक कयो, पेन जे आइकन ते। हाणे तव्हांजो गूगल प्लस जो अकाउंट खुली वेंदो, गूगल अकाउंट मी में तव्हां ते क्लिक कयो, हिते पेन ते क्लिक कयो, सिंपली तव्हां को फ़ोटो अपलोड करे वठो। मूं वटि हिकु फ़ोटो आहे, को फ़ोटो रखंदुसि, मिसाल हेलो दीगर, ऐं सिर्फ़ु हेलो खे ई प्रोफाइल पिक्चर रखणु चाहियां थो, त हेलो ते अची थोरो हेलो मथे हली वञे, सही आहे, हिकु तरफ़ ज़्यादा ॿिए तरफ़ घटि। जी दोस्तो, ही तव्हां हिनखे जीअं रिफ्रेश कंदो, हाणे तव्हां चैनल ते जी डिस्क्रिप्शन लिखो, हे ॾिसण में हूंदो, तव्हां ॾिसी सघो था। हिते तव्हां डिस्क्रिप्शन उहा लिखो जंहिं कैटेगरी जो तव्हांजो चैनल आहे। मिसाल तव्हां गाननि जो चैनल ठाहियो आहे त तव्हां हुते टेक्निकली का बि डिस्क्रिप्शन नथा लिखी सघो। जेकॾहिं तव्हांजो फिल्मुनि जो चैनल आहे त तव्हां हुते गाननि वारी डिस्क्रिप्शन नथा लिखी सघो। दोस्तो, मूं डिस्क्रिप्शन लिखी वरिती आहे, हाणे डन ते क्लिक कंदुसि त उहा डिस्क्रिप्शन मुंहिंजे चैनल जी थी वई। दोस्तो, हीअ अॼु जी वीडियो, सुभाणे असां इंशाअल्लाह हिन चैनल ते वीडियो अपलोड करणु सिखंदासीं, जंहिंमें टाइटल, ट्रैक, डिस्क्रिप्शन, कैटेगरी, वीडियो सब टाइटल वग़ैरह वग़ैरह तव्हांखे सेखारींदुसि। ऐं हीअ चैनल जेको आहे सो मोनेटाइज़ कॾहिं थींदो, घणा सब्सक्राइबर्स रिक्वायर्ड आहिनि, घणा व्यूअर्स, घणा वॉच टाइम रिक्वायर्ड आहे, उहो सभु कुझु तव्हांखे स्टेप बाय स्टेप ॿुधाईंदो वेंदुसि। दोस्तो, जेकॾहिं वीडियो तव्हांखे पसंदि आई हुजे त वीडियो खे लाइक कंदा, पंहिंजनि प्यारनि सां शेयर कंदा, ऐं तव्हां को बि सवाल आहे कमेंट्स करणु न विसारींदा। अॻे वीडियो जो इंतज़ारु कंदा। अल्लाह हाफ़िज़।